गेस्ट रिपोर्टर निसार अली कुबर सुई गेस्ट बोजदार वरा टीए तालका ठरी मेरवा बॉयज़ एलिमेंट्री हाई स्कूल शमसुद्दीन लगारी टीएओ गर्ल्स एलिमेंट्री हाई स्कूल जफर अली बांभड़ गवर्नमेंट हाई स्कूल बोजदार वडा गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल बोजदार वडा ऐं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल बोजदार वडा जो अचानक दौरो किया। स्कूल में मुकम्मल स्टाफ मौजूद हुजण ऐं स्कूल में शागिर्दाणनि जी बहितरीन हाज़िरी ते टिनी स्कूल जे हेडमास्टर ऐं हेडमास्टरनि खे शाबाश ॾिनी ऐं शागिर्दाणनि ऐं शागिर्दनि खां सवाल जवाब पुछण ते शागिर्दनि में तालीमी टैलेंट हुजण ते खेनि इनाम पिणु ॾिना। उन मौके ते टीएओ बॉयज़ एलिमेंट्री ऐं हाई स्कूल तालका ठरी मीरवा शमसुद्दीन लगारी ऐं टीएओ गर्ल्स तालका ठरी मीरवा जफर अली बांभड़ शागिर्दनि खे मुखातिब थींदे चयो त ईंदड़ रोशन मुस्तक़बिल अव्हां जी आहे। अव्हां गवर्नमेंट जे इदारनि मां बहितरीन तालीम हासिल करे हिन मुल्क पाकिस्तान ऐं पंहिंजे वालिदैन जो नालो रोशन करे संदन ख़िदमत करे सघो था। जॾहिं त ॻोठाणनि पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बोजदार वडा जी नाकारी बणियल बिल्डिंग जे हवाले सां पिणु शिकायत कई त गुज़िरियल 2022 जे बरसातुनि दौरान स्कूल जी बिल्डिंग में हंधा हंधा ॾार पइजी वञण करे तबाह हाल बणिजी वई आहे, जिते शागिर्दनि जी तालीम ऐं संदन ज़िंदगी खे ख़तरो पिणु आहे। जंहिं ते ॿिन्ही तालके ऑफिसरनि चयो त तक जे एमपीए साजिद अली बांभड़ खे गुज़ारिश करे ॿीहर रिपेयर कराइण जी दरख़्वास्त कई वेंदी। उन मौक़े ते साणा सीनियर गवर्नमेंट हाई स्कूल हेडमास्टर ज़ुल्फ़कार अहमद पयार गर्ल्स गवर्नमेंट हाई स्कूल हेडमास्टरानी मैडम यास्मीन बोजदार बॉयज़ हेडमास्टर गवर्नमेंट हाई स्कूल खादिम हुसैन कुबर हेडमास्टर बॉयज़ प्राइमरी स्कूल रियाज़ अली बोजदार उस्ताद अली ख़ान बोजदार उस्ताद मुमताज़ अली अंसारी उस्ताद इरशाद टांवरी ऐं ॿिया उस्ताद पिणु मौजूदु हुया।